बान सैयदाबाद में टाउन कमेटी पारां रजिस्टर थियल अवामी प्रेस क्लब के ग्रांट खां महरूम कयो वियो। मंजूर नज़र प्रेस क्लब के नवाज़ियो वियो। सीनियर सहाफ़ी ऐं वर्किंग जर्नलिस्टनि सां बअखियाई वारो रवैयो सहाफ़ियुनि जो अवामी प्रेस क्लब बान जे सदर अकरम मेमण, जर्नल सेक्रेटरी ज़ियाउल्लाह मेंगल, साजिद मेमण, लाला फज़ल मेमण, अशरफ मेमण, हनीफ शाहणी, अज़हर कुंबर, काशिफ चन्ना, सजाद मेमण ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त टाउन कमेटी बान सैयदाबाद सहाफ़ियुनि सां सदाईं ख़राब रवैयो इख्तियार कयो आहे, जॾहिं त उन खां अॻु बि अवामी प्रेस क्लब बान खे नज़रअंदाज करे मिलंदड़ ग्रांट जा पैसा ॼाणी वाणी लैप्स कया विया ऐं हाणे हिक प्रेस क्लब खे ग्रांट ॾिनी पई वञे। असुल ऐं सीनियर सहाफ़ियुनि ऐं वर्किंग जर्नलिस्टनि खे नज़रअंदाज कयो वियो आहे। हिननि मुतालबो कयो त सालियानी ग्रांट ॾिनी वञे, ॿिए सूरत में अदालत जो दर खुड़कायो वेंदो। अवामी प्रेस क्लब भान जा उहिदेदार ऐं मेंबर हमेशह हिते भान में सहाफ़त जे हवाले सां भान सैयदाबाद शहर जी ख़िदमत कई आहे ऐं टाउन कमेटी जेकी सालियानी ग्रांट ॾींदी आहे, असांजी अवामी प्रेस क्लब जेकी आहे सा रजिस्टर्ड थियल आहे, पर असांखे अफ़सोस इहो थो थिए असां हुन प्रेस क्लब खे भली मिले पर उहो अनरजिस्टर्ड प्रेस क्लब खे पंहिंजे मंज़ूर नज़र प्रेस क्लब खे जेको सो हीअ ग्रांट था ॾियनि ऐं असांजी प्रेस क्लब छुटी। हीअ ॿिए अखियाई आहे। असां सरापा एहतजाज आहियूं ऐं असांखे सालियानी ग्रांट हिननि न ॾिनी त असां वधीक क़दम खणंदासीं ऐं हिननि जे ख़िलाफ़ु असां कोर्ट में वेंदासीं। अज़हर अली कुंबर, तोंग न्यूज़, जामशोरो।